हिसाब सां वरितो, हाणे हुन वटि को जवाद ई न हुजे। अच्छा, उन खां पोइ वरी आख़ूंद अब्दुल लतीफ़ सिद्दीकी साहिबु असांजो मोहसिन आहे पाड़े जो ऐं असांजो वॾो आहे, उन जी अॻुवाणी में अदील सोहे साहिब वटि फ़ैसिलो थियो AC ऑफिस में। उते जेॾीमहिल इहो टियों फ़ैसिलो आहे, उते जेॾीमहिल असां पहुतासीं त साहिबु हुनखे इहो ई चयो त बाबा तो ही ॻोठु कीअं वरितो आहे, तो त बनी वरिती कान्हे। बहरहाल हुन जूं ख़बरूं इहे, उहो फ़ैसिलो उते ई रहियो। वरी असां आख़ूंद अब्दुल लतीफ़ साहिब जे थ्रू हुनखे लाचार त बाबा फ़क़ीर सरकार आयो आहे, असां चयोसीं ॾिसो घरनि में तव्हां विज़िट कयो, उन में अच्छा उन में इहो आहे जो साईं मखदूम जमील साईं जी जेको सो कोटिया मां आख़ूंद अब्दुल लतीफ़ साहिब सिद्दीकी जन जे थ्रू असांखे सरकारी डेवलपमेंट मिलियल आहे। नालियूं आहिनि, पेवर CC लॻल आहे, उन जे मथां पेवर ब्लाक लॻल आहिनि। अच्छा, गैस लॻल आहिनि, लाइटूं लॻल आहिनि, प्लस में सरकारी घर ठहियल आहिनि। अफ़सोस इहो आहे जेके असांखे सिंध गवर्नमेंट जेको सो घर ग़रीब सम्झी मुस्तक़ सम्झी ॾिना, उहे घर अॼु असांजा ड्राथा था वञनि। केॾीमहिल असां ते क्रेनूं अचनि थियूं, केॾीमहिल असां ते ट्रैक्टर अचनि था, केॾीमहिल असां ते 100 गाॾियूं। बाबा असां लुंब लोफर त कोन आहियूं, असां फ़क़ीर आहियूं, राजाइता फ़क़ीर आहियूं। ऐं अलाह अला जो हबीब ख़ैरु कंदो। ऐं वधीक आऊं पुरुमीद आहियां कि असांजा मोहसिन आहिनि, उन्हनि खे बि अपील कयां थो, रिक्वेस्ट कयां थो। ऐं असांजो मखदूम फ़ख़्रुज़मा साईं हिते जो MPA आहे, साईं MLA आहिनि, उन्हनि खे आउं चवां थो त साईं असां तव्हांजा बच्चा आहियूं, तव्हांजी छां में आहियूं, ऐं सॼी ज़िंदगी असां तव्हांखे वोट कयो आहे। असांजी सार त लहो हिन ॾुखे वक़्त में। ऐं असां हिन खे किथे वेही, अगरि जे हुन वटि खातो आहे त किथे वेही असां खां मखदूमनि खां वधीक साईं ॿी कहिड़ी शइ आहे। असांजा मुर्शिद आहिनि, क़ाबिल एतिराम आहिनि, किथे बि वेही असां सां ॻाल्हियूं करे। इन जे करे ऐं इहो बि आउं चवां थो त हीअ सिचुएशन ॾींहं ॾींहुं ख़राबु थींदी वञे ऐं ख़ुदा न ख़ास्ता असांखे को बि नुक़सानु पहुतो, कंहिं बि तरीक़े जो नुक़सानु पहुतो त इन जो ज़िम्मेवार बशीर कल्यार ऐं उनजा सहूलियतकार हूंदा। ऐं क्लियर लफ़्ज़नि में चवां थो, असां फ़क़ीर माण्हू आहियूं, असां में न लठ खणणु आहे न विढ़णु आहे, असां सुर्फ़ ॿाहूं ॿधी बीहंदा आहियूं। ऐं जॾहिं बि असां वटि गवर्नमेंट जी नफ़री जी चढ़ाई थी आहे त असां कानून जी बालादस्ती कई आहे। न त केरु थो घरनि में लहणु छॾे। बिल्डरनि जा सर इहे कम न हूंदा आहिनि। बिल्डर साफ़ शफ़ाफ़ शइ ॻोल्हींदा आहिनि त भई सुभाणे असांखे अगरि जे असां हिते प्लाटिंग कयूं था, ॿी का शइ कयूं था त उन्हनि खे बि असांखे खाता ॾियणा पवंदा। हिन त सर तव्हांजे अॻियां आहे सॼो ॻोठु वरितो आहे, जेको धणी खे इहा बि ख़बर न आहे त मुंहिंजी ज़मीन केतिरी आहे ऐं किथां मुंहिंजी जो पुछड़ी शुरू थी थिए। न त धणी वटि का ढल आहे, न त धणी का कॾहिं ज़मीन ई पोखी आहे। भला जे पोखे हा त हिते सभु को भई ठीकु आहे हू पंजाबी, पर जे असां फ़क़ीर ज़ुल्म कयूं आहे त सभु को हुनजे पारां गवाही ॾिए हा न। अॼु 100 क़ौमूं असां खां कुलो कुले में मिलाए बीठियूं आहिनि। छाजे करे? जो असांजो हक़ु आहे, असांजो हक़ु आहे। ऐं आला जेको सो ऐवाननि ताईं ॻाल्हि पहुचाइणु चाहियां थो, असां फ़क़ीर मिसकीन माण्हू आहियूं, मंगणार फ़क़ीर आहियूं। असां ॻाए वॼाए ईंदा आहियूं, पोइ असांजो चुल्हो ॿरंदो आहे। महिरबानी तव्हां दोस्तनि जूं। अदा असुल में अॼु जेका असां ते चढ़ाई थी, पुलिस जेका असां ते चढ़ाई कई त उन में जेको सो नफ़री ज़्यादा हुई, पर असां बि पंहिंजे हक़ जे लाइ बीठासीं। उन में काफ़ी दोस्तनि स्वीकार कयो, इलाइक़े जे माण्हुनि, जंहिंमें जमियत इस्लामिया बि हुई, काफ़ी मुख़्तलिफ़ माण्हू हुया जेके असां खां पंहिंजे हक़ ऐं असांखे मज़लूम सम्झी कुलो कुले में मिलाए बीठा। ऐं असां हिते 45 सालनि खां वठी रहूं था। ओड़े पाड़े हिते जे अमीर, हिते जे सियासी समाजी माण्हुनि खे सभिनी खे ख़बर आहे, पर काफ़ी तर हीअ असांजा मीडिया जा जेके दोस्त आहिनि सभिनी खे ख़बर आहे। ऐं ज़ुल्म त ज़ुल्म आहे न। हाणे हिन जी बनी असां 45 सालनि खां वठी वेठा आहियूं, हिन ज़मीन न वरिती, हिन जी ॻोठु वरितो आहे। जुमा शौक़ सां गॾु असांजो ॻोठु न वरितो, उन खां बावजूद बि पुलिस जूं चढ़ायूं छो? आख़िर आउं आला अमलदारनि खे इहा ई अपील कयां थो त साईं हीउ जेको
ॾींहुं हा ॾींहुं जेका सिचुएशन आहे सा उमरकोट वारे वाक़े ॾे वञे पई। असां फ़क़ीरनि खे छो भला जेको सो एॾो तशदुद ऐं ज़ुल्म, असां इहो ज़ुल्म कयो आहे जो असां फ़क़ीर माण्हू आहियूं, ग़रीब आहियूं, अमन जा सफ़ीर आहियूं, पंहिंजा ॾुख गम लिकाए जेको सो असां ॿियनि जी ख़ुशियुनि खे उन्हनि जे लबनि ते ऐं उन्हनि जी ख़ुशियुनि खे चार चंद लॻाईंदा आहियूं। असांजा केरु न आहे वाक़ुफ़ु, इलाइक़े जो माण्हू पूरी सिंध जा माण्हू वाक़ुफ़नि त ही फ़क़ीर आहिनि जिथे किथे वञण वारा। असांजो सिर्फ़ु जेको सो ग़लती आहे जो असां ग़रीब आहियूं, मिसकीन आहियूं। ऐं आऊं आला हुकामनि खे ऐं हिते जी जेका बि जेको सो इंतिज़ामिया आहे ऐं उन्हनि खे अपील कयां थो। ऐं आऊं पंहिंजे हिते जे असांजा शायदि साईं इक़बाल शाह, मोहम्मद शाह बादशाह जेके असांजे शहर जा मौज़ूद शख़्सियतूं आहिनि। तव्हां ॿाहिरनि प्रेस क्लब वारनि खे बि ख़बर हूंदी, सभिनी इलाइक़े जे माण्हुनि खे ख़बर हूंदी त मौज़ूद शख़्सियतुनि असांजा जेके पैसा हुया उन ई ॾिना, शाहिद गवाह असांजा उहे रहिया। तंहिंजे बावजूद बि असां सां हेतिरो ज़ुल्म छो आहे? आऊं आला हुकामनि खे चवणु चाहियां थो ऐं हिते जी इंतिज़ामिया खे। अच्छा अचूं था हींअर ते त ही 30 तारीख़ ते असांजो हाई कोर्ट में मैटर लॻल आहे। फ़ैसिलो जेको 2011-12 में पहिरियां असांखे सॾु थियो, ही पाण वियो मखदूम फज़ल हुसैन वटि। उते असां ॻोठ जूं बिरादरियूं सभु वियासीं। तंहिंमें असां मणार फ़क़ीर बि हुआसीं ऐं शौक़ बिरादरी बि हुई, बागड़ी बि ग़रीब हुया ऐं भचा बिरादरी बि हुई। उते वियासीं त मखदूम फज़ल हुसैन चयो बाबा ॻाल्हि इहा आहे, तव्हां फ़लाणी तारीख़ ते अचिजो ऐं क़ुर रखी विच ते फ़ैसिलो कंदसि। ठीकु आहे, असां सभिनी जी इहा कमेटी थी त भई क़ुर ते असांजो हक़ु थींदो। असांजे उते उन तारीख़ ते पहुतासीं त हीउ पहुतो ई कोन। वरी असांखे मखदूम हबीबुल्ला ॾे सॾु थियो। असांजा मौसन आहिनि पाड़े जा ऐं असां उन्हनि जी छां में आहियूं, ज़ाहिरी आहे। ऐं उते जे असां पहुतासीं, रईस मोहम्मद ख़ान महरूम संजराणी गॾु हो, जबल ख़ान खोसो गॾु हो, इलाही बख़्श खोसो रहनाणी गॾु हुयो, मौज़ूद शख़्सियतूं। असां बि न उथंदासीं त ॿियो हिननि जे लाइ केरु उथंदो। आखूं साहिब जे थ्रू असां महरूम अमीर हुयो गाजी मीरे पोटो साहिबु, टंडो जाम, उते असां पहुतासीं, जंहिंमें हमज़ो साहिबु ज़रदारी बि हुयो। पर उते बि असांजी का बि हिन ॻाल्हि न रखी, उतां बि भॼी पाण वियो। अच्छा उन खां पोइ अचूं था पाण मेन पॉइंट ते। हीअ असां वटि प्रूफ आहिनि मोहम्मद साले साहिब जा, जेको मीर बहर हितां ख़ैबर जो राशी। ठीकु साईं, हीअ असांजा दस्तावेज़ आहिनि। जेको माण्हू असांखे पंहिंजी हयातीअ में, अच्छा असांजा वॾड़ा सभु मिलिया, चाचा मोहम्मद सिद्दीक़ मल्हाह सां, इन्हनि सां मिलिया। बाबा हिन में कंहिंजो इंटरफेल त कोन्हे? चयो न बाबा, इहा अदा जी ई आहे खातो, अदा मोहम्मद साले जो ई आहे, कोई इशू कोन्हे।